रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे इहो तमामु अहम आहे, छो त इन जे बारे में SST जी जेका असांजी टेस्ट थियण वञे पई हाणे 23 तारीख़ खां, उन में बि इन जा सुवाल अची सघनि था। SPSC लेक्चरशिप जे उन में बि इहे सुवाल अची सघनि था। त ॿिन्ही जे लाइ इहो जेको आहे तमामु ख़ासि टॉपिक आहे। तंहिंजे लाइ जेको आहे अॼु मां इहो टॉपिक खयो आहे। उमेदु आहे त तव्हां सभिनी खे इहो जेको आहे टॉपिक पसंदि ईंदो। हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़। टॉपिक असांजो आहे शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी। इन जो शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जेको आहे सवाल आहे असांजो, त इहो कॾहिं पैदा थियो। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जेको 1611 ईस्वी में ॼाओ, त इहो हिजरी साल कहिड़ो बीहे थो। हे ईस्वी साल आहे त हिजरी सन जेको कहिड़ो बीहंदो, त उहा 1020 हिजरी ईस्वी जेको आहे उहो थींदो। लुत्फ़ुल्लाह क़ादरी असल किथां जो रहाकू हो? त शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जेको हुयो त परियालो जो जेको हुयो रहाकू हुयो। MCQs टियों आहे असांजो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी मुरीदनि जे इसरार ते असल ॻोठ छॾे लाड़ में किथे रिहाइश अख़्तियार कई? त वञी अगमकोट रहियो हुयो। त इन जो सही जवाबु आहे अगमकोट। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी कहिड़े फ़िकिर सां वाबस्ता हो? त उहो क़ादरी जेको आहे फ़िकिर सां वाबस्ता हुयो। सवाल नंबर 5 आहे असांजो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जा 2 किताब मनहजुल मारिफ़ात तोहफ़तुल सालिकीन कहिड़ी ॿोली में लिखियल आहिनि? त उहे जेके आहिनि फ़ारसी ॿोली में लिखियल आहिनि। MCQs 6 आहे असांजो, किताब मज़मून ऐं मुकाला जो लेखक केरु आहे जंहिंमें शाह लुत्फ़ुल्लाह बाबति मज़मून शामिल आहिनि? त उहो जेको आहे डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो जो आहे। MCQs 7 आहे असांजो, किताब मज़मून ऐं मुकाला 1978 ईस्वी में कहिड़े इदारे छपिराए पधिरो कयो? त इहो जेको आहे सिंध सक़ाफ़त खातो जेको आहे इन छपिरायो। MCQs असांजो 8 आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम 1968 ईस्वी में कंहिं तरतीब ॾेई सिंध अलाइजी खां छपिरायो? त इहो आहे डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। MCQs असांजो 9 आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो सिंधी कलाम संदसि कहिड़ी किताब में शामिल आहे? त उहो जेको आहे उनजो सिंधी रिसालो आहे, उन में जेको आहे इहो शामिल आहे। हलूं था सवाल नंबर 10 ते। सवाल नंबर 10 आहे असांजो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो सिंधी रिसालो कहिड़े मक़सद लाइ लिखियल आहे? त उहो जेको आहे मज़हबी तबलीग लाइ लिखियल आहे। 11 सवाल आहे असांजो, सिंधी रिसालो किताब में कुल केतिरा बैत शामिल आहिनि? त उन में जेको आहे 379 बैत शामिल आहिनि। असांजो सवाल नंबर 12 आहे, अगमकोट जे ॿिए कहिड़े आलम पंहिंजो नालो कढियो? मखदूम इस्माइल सूमरो। सवाल नंबर 13 आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी कॾहिं वफ़ात कई? त 1679 ईस्वी में वफ़ात कई। सवाल नंबर असांजो 14 आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ जो किताब तोहफ़तुल सालिकीन कहिड़े मौज़ू ते आहे? त इहो जेको आहे सलूक ऐं तरीक़त ते आहे। सवाल नंबर 15 आहे असांजो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ जो किताब मनहजुल मारिफ़त कहिड़े मौज़ू ते आहे? त इहो जेको आहे तसव्वुफ़ जे मौज़ूअ ते आहे। उन खां पोइ असांजो सवाल नंबर 16 आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जे किताब मनहजुल मारिफ़त जे आख़िर में केतिरा सिंधी बैत ॾिनल आहिनि? त उन में 4 सिंधी बैत ॾिनल आहिनि। सवाल नंबर असांजो 17 आहे, जाहिल सूफ़ी दीन जा चोर ऐं मुसलमाननि खे लुटींदड़ आहिनि, ही लफ़्ज़ कंहिंजा आहिनि? त इहे जेके लफ़्ज़ आहिनि शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जा आहिनि। सवाल नंबर 18 आहे असांजो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम क़ाज़ी क़ादन खां वठी शाह ताईं सिंधी असासे शाइरी जे ओसर ऐं उरूज वारे सिलसिले जे विचें ऐं अहम कड़ी आहे। ही लफ़्ज़ कंहिंजा आहिनि? त इहे जेके आहिनि डॉक्टर नबी बख्श बलोच जा आहिनि, डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। सवाल नंबर 19 आहे असांजो, शाह करीम बुलडी वारे जी वफ़ात वक़्तु शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरीअ जी उमिरि अटकल केतिरी हुई? त उन जी उमिरि जेके अटकल 24 साल हुई। सवाल नंबर 20 आहे, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी सिंधी असासी शाइरीअ में सामूंडनि ऐं नाखनि ऐं जोगियनि ऐं आदेसनि वारा नवां तमसीली मज़मून राइज कया जेके खैन अॻे ॿिए कंहिं बि शाइर न आंदा हुआ। ही लफ़्ज़ कंहिंजा आहिनि? त इहे जेके लफ़्ज़ आहिनि डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जा आहिनि। इहे हुआ असांजा जेके हुआ
लुत्फ़ुल्लाह बाबति जेके असांजा कुझु सुवाल हुया उहे अॼु असां कयासीं। टोटल जेके हुया असांजा 20 सुवाल हुया जंहिंखे असां पढ़ियोसीं ऐं सम्झियोसीं। त हिकु ॿिए टॉपिक में तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।